तू जड़े मुर्की नहीं है ना, तो तो जो मुर्क जो मोकू मुझे दिल में खुपी रही हो। तू जड़े टैक नहीं रही है ना, तो ये महसूस थी रही हो जी टैकन जा गुलाब हवा में उछलाए रही हो जी। पर ये तो कोई अभी जी महसूस साथ नहीं है। हाँ बताए, हाँ ना कुछ क्यों की बजा सो गया मैं तो जिंदा ही तो लाया है। मुझे समझ नहीं आता वकार कभी तो तुम माची का वजह में ठोंड रही इन कभी मेरी अरे ट्रू ये छोटू करने लगा। हाँ सोफिया मां पढ़ रहा मैं तो ये छोटो थे पर ये सब कुछ मैं जाने बुझी नथो कर कॾहिं कॾहिं में महसूस थींदो आहे तो मुझे वॾे में वॾी दुश्मन तू आई। अच्छा है अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। वेहो हुकुम से वेहो जमा साहब वेहो वेहो। थैंक यू सर। ये क्या चेक करवा है सर मुंह चेक कयो जी सर मुंह अर्ज पे कयो त मुंह चेक कयो। अच्छा पर अकरम साहब तो ॿियो कुछ पे चयो। छा सर इन्हीं तो अवां खे पंहिंजी ड्यूटी में का दिलचस्पी ना है ऐं अवां जे हिस्से जो कम अक्सर ॿियनि खे करणो थो पए। हुन ईअं चयो सर। अवां जी नज़र में अकरम कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। सर मुंहिंजो त हू ॾाढो सुठो दोस्त आहे। जवां साहब अमीर जे माण्हू खे पंहिंजो दोस्त था चओ हुन ख़ैर छॾियो हिन ॻाल्हि खे अवां खे ॿुधी ॾुख थींदो। न सर ॿुधायो छा पिए चई। हुन तमामु ख़राब अंदाज़ में पे चयो त अवां हिकु माइशी जा पुट आहियो। पर सर इन ॻाल्हि ते त मूंखे ॾाढो फ़ख्रु आहे त मां हिकु पोरियत जो पुटु आहियां। हा हुन इहो पे चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ बदगुमानी फैलाइण में अवां पेश पेश रहिया आहियो। सर वो ईअं चयो। जवान साहब डॉक्टर रफ़ीक खे मञिणो हो सो हले वियो पर मुंहिंजूं पारूं एतिरियूं कमज़ोर न आहिनि कि चंद माण्हुनि जे उथारे साज़िशी तूफ़ान जी सटनि से मां उन्हनि खे रियलाइज़ करण थो चाहियां त मां उन्हनि जो दुश्मन न आहियां। उहे माण्हू जिन खे अवां पंहिंजो ख़ैर ख़ां सॼण था सम्झो उन्हनि खे जाचे वठो। इहे माण्हू अवां खे डिस्पोजेबल शयुनि वांगुरु यूज़ था पिया कनि। अवां जी भलाई हिन में आहे त अवां फ़क़ति पंहिंजे कम सां कमु रखो। ठीकु आहे सर। थैंक यू सर। प्यार छुटे वाह 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 बस 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 मुझे नंदू नंदू प्यार दियो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अलिया बाबा अलिया 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 खेलन जा कुत्ता रे कुत्तो और घोड़ो रे सोड गाड़ी रे हाँ सब एतिरो हिली वियो आहे जो पीउ खे विसारे छॾियो अथई। ये चओ त हिन सां मां हिरी वियो आहियां। हिन खां सवाइ ॿियो कुझु नज़र ई कोन थो अचे। हिन खां सवाइ छर ई कोन थी। पुट ही तुंहिंजे लाइ ऐं वकार जे लाइ अखियुनि जो ठार त हूंदो ई हूंदो पर ख़बर थी मुंहिंजे लाइ अंधे जी लठ वांगुरु आहे। हाणे पुट तूं कुझु देरि पई थिए हाणे अच्छा खेॾंदासीं पुट ख़ुदा हाफ़िज़। अचे 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 हाणे हिनखे ॾींदासीं चाटी ॾोरी टोकरी तूं किरी तुर नो नो हाणे हिनखे
पकोड़ो के खाइंदो ये खाइंदो भला तू छा खाइंदो ये के खाइंदो टोटो खाइंदो के खाइंदो खाई देख अली नंगड़ो ये खाइंदो वरी यो के खाइंदो घणनि ॾींहंनि खां बुखार आहे असांखे हफ़्तो खनि थियो आहे हफ़्तो खनि तव्हांखे ख़बर आहे त हिनखे टाइफाइड जो अटैक थी वियो आहे टाइफाइड जी घबरायो न मां हिनखे ट्रीटमेंट हींअर ॾियांसि थी ऐं खाधे पीते जी थोरी परहेज़ कजो हे 3 ॾींहंनि जी दवायूं 3 ॾींहंनि खां पोइ वरी तव्हांखे खणी अचोसि चेकअप जे लाइ जी ये पुट वे मेरा बच्चा छो भला दग न पे मिली छा हाँ सुबह जो 11 बजे घर में निकती आई मथा 3 पिया थियन किथे एतिरो टाइम डॉक्टर वटि रशी ॾाढी डॉक्टर वटि रशी तूं सदाई मौक़े जी ताड़ हूंदी आई हाँ जे मूंखे इज़त रसायो तूं ज़हनी सुकून हासिल करे सघी इन लाइ तोखे को न को मौक़ो ऐं बहानो खपे डॉक्टर वटि वञण तुंहिंजी नज़र में बहानो आहे मेडिकल स्टोर में दवा लाइ धिका खाइण तुंहिंजी नज़र में बहानो आहे का तुंहिंजी लापरवाही जे करे साईं खे टाइफाइड थी वियो इहो चओ त बहानो आहे पर शाम ताईं का क़यामत कान अची वञे हा शाम इहो थी पुट जो अहसास पुट लाइ कुझु छुबो बि नथो अचे चङो वधीक फुज़ूल क़िस्म जी बकवास न कर ऐं मुंहिंजो वधीक टेम्पर बि लूज़ न कर सम्झी छा कंदा मारी दे मार तुंहिंजी आदो बीठी आहे मार प्लीज सोबिया मुंहिंजो वधीक मथो ख़राब न कर निकिरी वञे था हल दिमाग़ ख़राब अरे छा थी सघे ॾिस धीअ केतिरा बुरा समझायो तुम्हें रोईंदी न कर हाँ हाणे मां ॾिसंदसि त हू मुंहिंजे घर में पेर कीअं थो पाए खुदा जो वास्तो थी अम्मा मुंहिंजी जान छॾाए मां त ॿार कोन थींदसि नौकरी करे पंहिंजो ऐं पंहिंजे पुट जो पेट पालींदसि सदको वञा पंहिंजी धीअ तां अहिड़ियूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि हाँ तूं मालिक आहे हिन घर जी हिन घर जो सभु कुझु तुंहिंजो पंहिंजो आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं न कबियूं आहिनि पुट बाक़ी हाणे ॾिसंदसि त हू मुंहिंजे घर कीअं थो पेर पाए अदा खे तूं सम्झाईंदीअ न मां हा मां इन खां तूं छुटल आहे बसि दिलि खे न हाँ केॾो चवंदो हुयो मां केॾो चवंदो हुयो त जंहिंखां सवाइ सड़ी न सघे उन ते ज़ुल्म न कबो हाणे पाण बि थो भोगी मूंखे बि ज़ुल्म में विझो छो बाबा मैं तुम्हें जी हर खुशी आने हुनजे कदमनि में रखंदुसि सिर्फ हिकिड़ो दफ़ो माफ़ी ॾे तूं छा थो सम्झी बाबा वो मूंखे माफ़ कंदी हाँ अलाए कहिड़ी मिटीअ जो ठहियल गॾु हूंदी हुई त हुनजो मास बि पटींदो हो पंहिंजो मास बि पटींदो हो हली वई थई त छुटाईअ जो बखड़ी बि नथो सही सघे नथड़ो बि खणी वई मिटीअ जो ठहियल आहे सोभिया खे तो छा समझो आ निंदड़ की
लावारिस अम्मी चैन ॾींहंनि में मां सफ़ा बदिलजी वियो आहियां ही आख़िरी दफ़ो मूं ते भरोसो करियो हुनजो तोसां गॾु हलण त परे जी ॻाल्हि आहे पर तोसां मिलंदी बि न